तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां त रियासत हमेशह चाहींदी आहे अवाम दुश्मन रियासत, जंहिं रियासत में इंसानी हक़नि जूं बनकड़ियूं थींदियूं हुजनि, जिते माण्हू खंबे गुम कया वेंदा हुजनि, जिते माण्हू खंबे उन जा चिचड़ लाश ॾिना वेंदा हुजनि, उहा रियासत हमेशह चाहींदी आहे त पुरअमन जदोजहद खे डाइवर्ट करे उनखे पुरतशदुद बणाइजे। ऐं मां सम्झां थो असांजा जेके बि सियासी अॻुवान, जेके बि सियासी तंज़ीमूं ऐं समझदार माण्हू हूंदा, उहे कॾहिं बि रियासत जे हथ में इन रांदि में खेॾंदा कोन। असां सिंध में हर तरह जी पुरअमन जदोजहद जा हामी आहियूं। पुरअमन जदोजहद जेका अॻ में तव्हां ॾिठो 12 ॾींहं बबरलो में ॾींहं राति धरणो लॻल रहियो, सवें हज़ारें ट्रकूं लोडेड बीठियूं हुयूं, कॾहिं कंहिंखे को शीशो बि कोन टुटो, कंहिंखे को नुक़सान बि कोन थियो। ऐं रियासत अमूमन ईअं कंदी रहंदी आहे, रुॻो हिते न दुनिया सॼी में इहो मिसाल आहे कि रियासत अहिड़े क़िस्म जा ड्रामा कंदी आहे। पुरअमन एहतजाज में पंहिंजा संदन जा एजेंट ऐं माण्हू मोकिले उते पुरतशदुद कार्रवाई करे त जीअं उन्हनि खे जवाज़ मिले हू तव्हांजे मथां चढ़ाई करे सघनि। सो कल्ह मोरे वारो वाक़ियो बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे त आम हथें ख़ाली शहरी पुरअमन एहतजाज कयूं वेठा हुआ, उते पंहिंजा जेके शरपसंद माण्हू मोकिलिया विया हूंदा, जिन उहा कार्रवाई कराए वरी पोइ ॾेखारियूं त गाॾियूं सड़ियूं आहिनि। 2-3 असां सम्झूं था इन जी जांच थियणु खपे, जुडिशियल इंक्वायरी थियणु खपे त सॼो मिस हैंडलिंग किथां खां थी आहे। पुलिस खे इहे इख़्तियार कंहिं ॾिना आहिनि त उहो सिंध जे शहरनि मथां सिधी गोली हलाइणु शुरू करे छॾे। ही त असां मां कोन थो ॾिसां त दुश्मन मुल्क जी फ़ौज बि कोन कंदी आहे कॾहिं कॾहिं जेकॾहिं शहरी एहतजाज में वेठा आहिनि। त तंहिंजे करे इन जी भरपूर मुज़म्मत था करियूं ऐं जेको बि भरपूर पुरअमन एहतजाज थींदो उनमें पाण शामिल थींदासीं ऐं सिंध जे हर शहरीअ खे गुज़ारिश कंदासीं त उखे पंहिंजो आवाज़ उथारियो, जहिड़े हंधि जिते बि वेठो आहे, जंहिं बि प्लेटफॉर्म ते वेठो आहे, अहिड़ी बरबरीत जे ख़िलाफ़, अहिड़ी गैर इंसानी ऐं गैर आइनी अमल जे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ उथारे ऐं असांजो भरपूर साथ ॾिए।